नुबुवत जी हिफाज़त वाइदो आहे। कभी ख़त्मुन नुबुवत जी हिफाज़त वाइदो आहे। मरण ताईं कभी अहिड़ी इबादत वाइदो आहे। मरण ताईं कभी अहिड़ी इबादत वाइदो आहे। अगर कूड़ी नुबुवत जी कंदड़ दावा अग्यां आयो। अगर कूड़ी नुबुवत जी कंदड़ दावा अग्यां आयो। उहो धड़ते न रहंदो सिर सलामत वाइदो आहे। उहो धड़ते न रहंदो सिर सलामत वाइदो आहे। मरण ताईं कभी अहिड़ी इबादत वाइदो आहे। अगर सियासत जे सियाणप सां हरफ आयो नुबुवत ते। नारे तकबीर, नारे तकबीर, ताजदारे खत्मे नुबुवत, नारे तकबीर। अगर सियासत जे सियाणप सां हरफ आयो नुबुवत ते। असां बर्पा कंदासीं पोइ बग़ावत वाइदो आहे। असां बर्पा कंदासीं पोइ बग़ावत वाइदो आहे। कभी ख़त्मुन नुबुवत जी हिफाज़त वाइदो आहे। इमामुल अंबिया सरदार आहे सा। इमामुल अंबिया सरदार आ सारे जहान निजो। संदन दिल में सदा रहंदी इमामत वाइदो आहे। संदन दिल में नारे तकबीर, नारे तकबीर। जमीयत उलमा इस्लाम, कायदे जमीयत मौलाना फजलुर रहमान। संदन दिल में सदा रहंदी इमामत वाइदो आहे। मुहम्मद जे नुबुवत ते अगर हमला रहा जारी। मुहम्मद जे नुबुवत ते अगर हमला रहा जारी। शरारत सां विढ़ी पवंदी शराफत वाइदो आहे। शरारत सां विढ़ी पवंदी शराफत वाइदो आहे। मुहम्मद जे नुबुवत जे अगर सोहराब पहरे में। मुहम्मद जे नुबुवत जे अगर सोहराब पहरे में। जॾहिं मिलंदी खिली वठ भी, जॾहिं मिलंदी खिली वठ भी शहादत वाइदो आहे। जॾहिं मिलंदी खिली वठ भी शहादत वाइदो आहे। मरण ताईं कभी अहिड़ी इबादत वाइदो आहे।